खाहोड़ी खजन पस्यो पोरित वेसरा, ॾोथीड़ा ॾूर विया रुञन मंझ रहन, कामिल आहे तिन मूं परियां जी ॻाल्हिड़ी। हलो त हलो कोरिए नाज़ुक जनीनी, ॻंढिन सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया। अॼुकल्ह सिंध ऐं सिंधी अवाम ख़िलाफ़ सियासी मुखालफ़नि सां गॾु इल्मी अदबी मआज़नि तां हर क़िस्म जी मुखालफ़त ज़ोर शोर सां जारी आहे। सिंध दुश्मन गुरोहनि ऐं पुरमारनि तरफ़ां न रुॻो संदनी मुखालफ़त जो तूफ़ान आहे, पर हिननि पंहिंजा एजेंट तयारु करे वरिता आहिनि, जेकी संदनि तरफ़ां सिंध दुश्मन नज़रियाती ऐं इल्मी प्रचार कंदा रहनि था। हिन वक़्तु सूरत हाल उहा आहे जो कूड़, मुनाफ़िकी ऐं साज़िश ते ॿधल नुक़्ते नज़र जा अणॻणिया किताब ऐं मवाद छपिजी वियो आहे ऐं सिंधी अवाम खे असली हक़ीक़तुनि बाबति ॼाण हासिलु करण में ॾुखियाई थिए थी। उन्हनि ॻाल्हियुनि ऐं सिंधी अवाम जे मुफ़ादनि खे साम्हूं रखी असां इल्मी, साइंसी, नज़रियाती ऐं अदबी मवाद पंहिंजे आवाज़ जे ज़रिए तव्हां ताईं पहुचाइण जो सिलसिलो शुरू कयो आहे। सिंध ऐं सिंधी क़ौम खे परॾेही तौरु ॾेही सिंध दुश्मन, अवाम दुश्मन ऐं क़ौम दुश्मन क़ुवतुनि खां हक़ीक़ी ऐं दाइमी तरह क़ौमी ऐं तबक़ाती ज़ुल्म, थोरे डिक्टेटरी ऐं साम्राजी चंबे मां मुकमल छुटकारो ॾियण वारी जदोजहद जे हिकु अज़ीम मुजाहिद, बेडप, बहादुर, अटल, अडोल, ओरच, सचार, सरवेज, सूर्य सिंधी अवामी अॻवान मोहतरम रसूल पलीर साहब जी 8वीं वरसी जुंगशाही में मल्हाई वई। असांजे हिकु सुञाण साथी जो चवणु आहे त तव्हीं पंहिंजे हक़ लाइ हक़प्रस्त नज़रियाती ऐं इल्मी जदोजहद कंदव त तव्हांजो दुश्मन पाण ई पंहिंजो हर रूप ॿ रूप लाइ उघाड़ो थी अची अव्हां जे नज़रियनि ऐं जदोजहद जी मुखालफ़त करणु लॻंदो। हू तव्हां ख़िलाफ़ साज़िशूं कंदो, नाटक रचाईंदो, वेड़ विढ़ंदो ऐं अव्हां खे हर सतह ते रंडाइण जी कोशिश कंदो। अवामी तहरीक सिंध ऐं सिंधी अवाम जे छोटकारी वारी जदोजहद हलाए रही आहे। उन जदोजहद खे वसी ऐं मुनज़्ज़म करण लाइ सिंध अंदरि ऐं सिंध खां ॿाहिरि क़ौमी, तबक़ाती, जमहूरी ऐं साम्राज दुश्मन क़ुवतुनि खे हिक ॿिए जे वेझो आणणु, उन्हनि जे विच में एको पैदा करणु, घण तरफ़ियूं जदोजहदूं करण जो हिकु मोकिरो माज़ खोले रखियो आहे ऐं सिंधी अवाम ऐं अवामी तहरीक जे उन्हनि ई जदोजहदुनि खां सिंध दुश्मन क़ुवतूं डिॼनि बि थियूं त उन ख़िलाफ़ हर मोर्चे ते काऊं बि कनि थियूं। अवामी तहरीक क़ौमी ऐं तबक़ाती ज़ुल्म ख़िलाफ़ गॾियल जदोजहद हलाइण जो नज़रियो जदीद साइंसी पोरित नज़रिए जी रोशनी में पेश कयो ऐं सिंधी मज़दूर ऐं हारीअ खे पंहिंजे इनक़लाब जे बुनियादी क़ुवत सॾियो त दुश्मन हिकदमि पोरित नज़रिए ऐं सिंधी मज़दूर ऐं हारीअ जे बुनियादी क़ुवत हुजण वारी ॻाल्हि ते हमला करणु शुरू करे ॾिना ऐं मुख़्तलिफ़ नमूननि सां उनखे धक रसाइण जा जतन करणु लॻो। कंहिं दुश्मन टोले उहो चयो त क़ौमी ऐं तबक़ाती जदोजहद गॾु हली न सघंदी आहे, कंहिं टोले उहो चयो त हारी इनक़लाब जी बुनियादी क़ुवत न थींदा आहिनि, कंहिं टोले उहो चयो त सिंधी मज़दूर आहिनि ई कोन, कंहिं टोले उहो चयो त अवामी तहरीक जो अॻवान क़ौमी मसइले खे खणे ई नथो ऐं न रुॻो तबक़ाती जदोजहद जी ॻाल्हि करे थो, कंहिं टोले वरी उहो चयो त हू मुर्गो तबक़ाती जदोजहद जी ॻाल्हि ई कोन थो करे पर कट्टर क़ौम परस्त आहे ऐं कंहिं वरी सियासी ऐं नज़रियाती तनक़ीद त कई ई कोन, उबतो ज़ाती गारगन ते लही आयो। बहरहाल उन्हनि मां हर हिकु बोतान ग़लति साबित थी वियो। अवामी तहरीक पंहिंजी उसूली राह ते वधंदी रही, सियासी सुजागी, तनज़ीमी वाधारे, नज़रियाती तालीम ऐं वितहार जदोजहद जा कम कंदी रही। जीअं सॼी दुनिया हिक ॿिए सां गॾियल आहे, जीअं हर माण्हू हिक ॿिए सां गॾियल आहे, जीअं दुनिया ऐं काइनात जो हर लिकाउ हिक ॿिए सां गॾियल आहे, तीअं दुनिया जा समूरा ज़ालिम, फोरू, बदमाश, पुरमार रज़न बि पाण में लाॻापियल आहिनि। हर सेठ, वॾेरो ऐं सरदार हिक ॿिए सां लाॻापो रखे थो, तीअं दुनिया जा समूरा मज़लूम, फुरियल, अशराफ़, ईमानदार माण्हू बि पाण में लाॻापियल आहिनि ऐं हर मज़दूर, हारी ऐं ग़ुलाम हिक ॿिए सां लाॻापो रखे थो। हर मज़लूम ऐं महकूम क़ौम बि हिक ॿिए सां नातो रखे थी। अवामी तहरीक पंहिंजे जनम जे पहिरें ॾींहं खां वठी सिंध जे मुख़्तलिफ़ माण्हुनि, मर्दनि, हारियुनि, औरतुनि, हक़ परस्तनि, बाउसूल ऐं रोशन ख़्याल इंसाननि जे विच में हिकु एको पैदा करणु, मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि जे विच में एको पैदा करणु ऐं मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे पोरित अवाम जे विच में एको पैदा करण लाइ बि ॻाल्हियूं, तालीम ऐं डुक डोड़ कंदी रही आहे। अवामी इतिहाद
जो दुश्मन क़ुवतूं अवामी तहरीक जे उन अमल खे बि तशवीश जी निगाह सां ॾिसंदियूं ऐं उन सिलसिले में गार कंदियूं रहियूं आहिनि। मजमूई तरह इहे साॻाई अवामी तहरीक ऐं पलीअ साहब ते बोतान बाज़ी कंदड़ टोला हुआ जिन क़ौमी ऐं तबक़ाती जुदोजहद जी मुखालफ़त कई, जेके हमेशह असांजे मुखालफ़ जो हथियार। जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी बरी जिन ॿारी आऊं न जीअंदी उनरी। मुंहिंजो ही चैनल लाइक ऐं सब्सक्राइब कंदा, वॾी महिरबानी, शुक्रिया।